सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच में फौजी अदालत में आम शहर के ट्रायल के फैसले खिलाफ इंट्रा कोर्ट दरख्वास्तुनि जी ॿुधणी। जस्टिस जवाल मधुखिल चयो त मिलिट्री कोर्ट में ट्रायल के तरीक़ेकार बाबत मुतमिन करियो। जस्टिस मुसरत हिलाली चयो त जेको ऑफिसर कोर्ट में ट्रायल हलाईंदो आहे उहो पाण फैसलो नाहे ॿुधाईंदो। ट्रायल हलाईंदड़ ऑफिसर सीनियर ऑफिसर के केस माणींदो आहे, उहो फैसलो ॿुधाईंदो आहे। जेको ऑफिसर ट्रायल ॿुधंदो ई नाहे उहो कीअं फैसलो ॾींदो हूंदो। वकील ख्वाजा आरिस चयो त हू मिलिट्री ट्रायल के तरीक़ेकार के दलील के ॿिए हिस्से में मुकमल बयान कंदो। वफाकी गृह वजीर मोहसिन नकवी जी JUI सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। वफाकी गृह वजीर JUI सरबराह का खैर खैरियत मालूम कई। मुलाकात दौरान गजर दिलचस्पी के मामलों समेत मुल्की सूरत हाल बाबत ख्यालन की ॾे वठ। वफाकी गृह वजीर मोहसिन नकवी जो चवण है तो खुरम में अमन अमान कायम करण लाइ समूरन स्टेक होल्डरन के एतमाद में वरितो आहे। केतरनि ई अंसरनि जाने माने खुरम मामले के गलत रंग ॾिनो। सूरत हाल की बेहतरी लाइ ग्रैंड जरगे जूं कोशिशूं सारा जोड़ियूं आहिनि। स्पीकर अवैस कादिर शाह की सदारत हेठि सिंध असम्बली जो इजलास शुरू थींदे ही मुलतवी। नए साल जो सब खां नंढो इजलास रुगो ॿिनि मिंट हली सघियो। इजलास वक्त ते शुरू थियो। रुगो 4 मेंबर ऐवान में मौजूद हुआ। स्पीकर इजलास सूमर मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। कराची के इलाइक़े शहीद मिलत रोड ते टैंकर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फोत, 1 ज़ख़्मी। मचरियल माण्हुनि टैंकर के ॿाहिरि ॾेई छॾी। फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। अब वेझो हथियारबंदनि की फायरिंग, 2 ॼणा क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी अब्बास ऐं जावेद के क़तल करे छॾियो। सऊदी अरब, गडियल अरब इमारात ऐं चीन समेत 7 मुल्कनि मां वधीक 258 पाकिस्तानी बेदखल। इमिग्रेशन ज़रियनि मूजिबि 7 पैनू फ़क़ीरनि समेत 232 माण्हू सऊदी अरब ऐं गडियल अरब इमारात मां 21 पाकिस्तानी डिपोर्ट किया विया। चीन, कतर, इंडोनेशिया, कब्रस ऐं नाइजीरिया मां भी पाकिस्तान के बेदखल कयो वियो। डिपोर्ट कयल पाकिस्तान मां हिक जी शोहरत शकी ऐं कराची पहुचण ते 14 मुसाफ़िरनि के गिरफ़्तार कयो वियो। अमेरिका के अॻूणे सदर जिमी कार्टर जूं वाशिंगटन में आख़िरी रस्मूं अदा। मौजूदा अमरीकी सदर जो बाइडन, नायब सदर कमला हैरिस, बाराक ओबामा, बिल क्लिंटन, हेली क्लिंटन ऐं जॉर्ज बुश की आख़िरी रस्मुनि में शिरकत। जो बाइडन जो चवण है तो कार्टर के उसूली पसंदी इंसानियत की ख़िदमत की बुनियाद ते याद रखे वेंदो। ऐं पाकिस्तानी वेस्ट इंडीज़ विच में टेस्ट सीरीज़ जूं टिकेटूं अॼु खां विकिरो करण जो ऐलान। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच 17 जनवरी खां शुरू थींदी।